अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है। हिकिड़ो शख़्स रमज़ानुल मुबारक जे महीने में नमाज़ पाबंदीअ सां पढ़े थो, पर 11 महीना नमाज़ 5 वक़्ता नथो पढ़े। इन जो शरअन कहिड़ो हुकुम आहे? इस्लाम जो नियम माने निज़ाम इहो आहे त नमाज़ हमेशगी वारी खपे, ज़िंदगी भर नमाज़ खपे। जे हिसाब करण वञो त इनखे ज़िंदगीअ में जे 60 वरे मिलिया आहिनि अने इन में हिकिड़ा बचपन जा निकिरी विया, बेसुधार जा निकिरी विया, बाक़ी 15 वरे वटा ई 45 वरे तंहिंमें ख़ाली रमज़ान में ई नमाज़ पढ़ियो आहे अने 45 वरे 11 महीना ई नमाज़ न ई पढ़ियो। शरअन ई मुस्लिम न आहे, अल्लाह जे दीन में ई मुस्लिम न आहे, कारण कि इन जो नाफ़रमानियूं घणियूं आहिनि। हुकुम शरीयत जो इहो आहे त जंहिं शख़्स विच जी नमाज़ छॾे फ़क़ति हबेत अमल हू, उनजा मणे अमल ॿरी विया। रमज़ान में नमाज़ फूल पढ़ियो, सदका ॾिने, ख़ैरात ॾिने, रोज़ा रखे अने बढ़ चढ़ करे हिसो ॻीणे, पण जिन वक़्तु ई नमाज़ छॾे ॾारे एतिरे ई मणे नेकियूं वियो दरिया में फिगायो। लिहाज़ा मुस्लिम उहो आहे जेको नमाज़ हमेशगी वारी पढ़े। हाफ़िज़ु अला सलवात, अल्लाह फरमाए थो हमेशह नमाज़ जी हिफ़ाज़त कयो अने अला सलवात में इहो हाफ़िज़ून, पक्का मोमिन उहे ई जेको हमेशगीअ वारी नमाज़ पढ़ंदा। नमाज़ मोमिन जो नमाज़ ईमान जी शान आहे, मोमिन जी शान आहे, नमाज़ ईमान आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखियुनि जी ठंडक आहे। नमाज़ अल्लाह ताला जी इबादत आहे अने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे। सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली। त भला ई कया मुस्लमान आहिनि जेको जन्नत में वेंदा आहे, मज़ा अचे त नमाज़ पढ़े, मज़ा अचे त न पढ़े। रमज़ान जो चंद्र ॾिसाजे, भीड़ भाड़ मस्जिद में ज़ोरदार, अने ईद जी नमाज़ पढ़ी ने बसि पोइ मस्जिद ॾांहुं वरेंज न, ई इस्लाम न आहे। इस्लाम ई आहे त हमेशह नमाज़ जी पाबंदी रखे। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।